ऑनरेबल हाई कोर्ट में असांजे केस में जेके को अक्यूज़्ड आहिनि जेके जेल कस्टडी में आहिनि सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जेको तक़रीबन 3.5 साल ताईं रूपोस्ट रहियो, उन्हनि बेल एप्लीकेशन्स फाइल कया हुआ ऐं इन बेसिस ते त केस डिले थो थिए। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त केस डिले कंहिंजे बिहाफ ते थिए थो। मां 5 सालनि खां न्याणी इंसाफ़ लाइ दर बदर आहियां, इहे जवाबदार डिले पिया था कनि। लास्ट हेयरिंग ते सभिनि ॾिठो, सॼी सिंध सॼी पाकिस्तान असांजे केस ते नज़रसानी करे थी ऐं हीउ केस मां सम्झां थी त सिंध जे मज़लूमनि जो केस आहे ऐं सिर्फ़ु हिकिड़े जागीरदारनि जे ख़िलाफ़ु मुंहिंजे ख़्याल में हीउ केस न आहे, छो त सभई जागीरदारनि जा इहे ई कम आहिनि, इहा ई प्रैक्टिस रही आहे। लास्ट हेयरिंग ते हिन ऑनरेबल कोर्ट इहे डायरेक्शन्स ॾिना त डे टू डे केस हलायो वञे। त असां जेको लास्ट टाइम दादू कोर्ट में अपीयर थियासीं त उते अनफॉर्चुनेटली इहा ई प्रैक्टिस रही जेका 5 सालनि खां रही आहे। हिकिड़े को अक्यूज़ जो जेको आहे सो वकील साहब गैर मौजूदु रहियो, जंहिंजे करे एडजमेंट थी वई ऐं उन्हनि एडजमेंट जी एप्लीकेशन ॾिनी त तव्हां एडजमेंट कयो। त ॾिठो वञे त प्रैक्टिस हिननि जी इहा ई रही आहे। अॼु इन जे करे ऑनरेबल हाई कोर्ट उहे एप्लीकेशन्स न हलाया ऐं इहे डायरेक्शन्स ॾिना त ट्रायल कोर्ट डे टू डे जेको हुया डायरेक्शन्स केस हलाए ऐं 28 तारीख़ जेका हिन मंथ जी 28 तारीख़ आहे उन ते प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करणी आहे। माना जेका ट्रायल कोर्ट आहे उनखे ऑनरेबल हाई कोर्ट खे प्रोग्रेस रिपोर्ट ॾियणी आहे त आया के 28 तारीख़ ताईं चार्ज फ्रेम फ़र्द जुर्म आयद थिए थो या नथो थिए। ऐं सभिनि खे ख़बर आहे त ऑनरेबल हाई कोर्ट जेका कराची सिंध हाई कोर्ट आहे उन्हनि डायरेक्शन्स ॾिना आहिनि त ट्रायल कोर्ट फ़र्द जुर्म आयद करे सभिनि जेको आहे सो जवाबदारनि। पुर उम्मीद आहियां ऐं इहा शइ आहे त मूं हमेशह इहो ॻाल्हि चई आहे त मूंखे हर माण्हू चवंदो आहे त तव्हां अदालतुनि जे पोयां पंहिंजो टाइम वेस्ट था कयो, पर मां सम्झां थी त अदालतूं ई असांजी उमेदु आहिनि ऐं मूंखे जेको बि इंसाफ़ मिलियो आहे हिन में प्रोग्रेस थी आहे, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी प्रोग्रेस थी आहे। जेके जवाबदार हुया उहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे डायरेक्शन्स ते जेको आहे सो अरेस्ट थिया ऐं हिन में फ़र्द जुर्म आयद इंशाअल्लाह थींदो। मां पूरी उमेद आहियां। तव्हां ॾिसो ॿिन्हिनि जागीरदारनि सरदारनि खे सिंध पुलिस आज़ादु करे चुकी, उनजे बावजूदि ऑनरेबल अदालतुनि उन्हनि खे जॉइन कयो आहे। त मां पूरी उमेद आहियां इहा शइ आहे। ॾिसो जेके मूंखे सम्झाइनि था त अदालतूं तव्हांखे इंसाफ़ न ॾींदियूं, उन्हनि खे मां इहो ॿुधाइणु चाहींदमि त यकीनन कानून मौजूदु आहे, इन जे करे ई अॼु इहे एतिरा ताक़तवर जागीरदार जेके पंहिंजे अंदरि अदालतूं सजाए वेठा हूंदा आहिनि अॼु मजबूर आहिनि त उहे अदालत जे अॻियां पेश थियनि ऐं इहे ई जागीरदार इंशाअल्लाह मां पूरी उमेद आहियां त फांसी जे फंदे ताईं असां हिननि खे पहुचाईंदासीं। अदालतूं में इंसाफ़ आहे तॾहिं ई 5 सालनि में अगरि उन्हनि खे सज़ा न मिली आहे त उहे पंहिंजी जान न छॾाए सघनि ऐं हाणे ऑनरेबल हाई कोर्ट जा डायरेक्शन्स आहिनि त 3 महीननि जे अंदरि केस मुकमल थिए। पूरी उमेद आहे त मुकमल